बख्श ज़रदारी में बुचेरी भरसा बेश्ते ज़हरा वेलफेयर ट्रस्ट के नाले से जेको आहे हिकु मेडिकल कैंप लगाई वई आहे। असां हिकिड़ी वेलफेयर ट्रस्ट क़ाइमु कई आहे जंहिंमें असां काफ़ी दोस्त आहिनि जेके मेंबर बि आहिनि ऐं इन जो जेको असली सबबु आहे या कारण आहे असां बेश्ते ज़हरा कब्रिस्तान उन जो बुनियादु रखणु चाहियूं था। असांजे बुछेरी या उनजे आस पास में कॾहिं बि अहिड़ो कमु कोन थियो आहे का कैंप लॻी हुजे। असां कोशिशि कई आहे त ग़रीब माण्हुनि खे दवा मुयसरु थिए। तमाम सुठो ग़रीबनि जी ख़िदमत कनि पिया। इंशाल्लाह अॻिते बि इहा कोशिश जारी रहंदी। असां हिननि सां गॾु आहियूं। मैं आई थी सुबह, मेरी इतनी तबीयत खराब थी, ब्लड प्रेशर हो रहा था। सर ने ब्लड प्रेशर और शुगर टेस्ट किया ना, उस फिर गोली दी मुझे इधर ही बेचारे ने, फिर मेरी अच्छी सेहत हो गई। कैंप कई उनमें तकरीबन मुझे 50 पेशेंट ॾिठा, जंहिंमें 22 पेशेंट शुगर जा ऐं 7-8 पेशेंट ब्लड प्रेशर जा, बाक़ी खंघ ज़ुकाम बुखार जा। ख़ासि करे मेल न्यूट्रिशन में ॿार घणा आया, जेके कमज़ोरी ॿारनि में तमामु घणी ई कुझु एलर्जी जा मरीज़ बि आया मूं वटि। यानी रफली 100 या 80 जे 70-80 जे OPD हिते मुंहिंजी रही। कैमरामैन वसीम सतो सां गॾु वारिस सतो, सिंध टीवी न्यूज़ बुचेरी।